Welcome to Time News Studios. You are watching HBN Bulletin. क्यों डील होगी भाई और किसके साथ होगी? इतनी सारी कुर्बानियां देने के बाद, इतनी जिद्दोजहद करने के बाद क्या हम पागल हैं कि किसी दिन खड़े होकर डील कर लेंगे उन्हीं लोगों के साथ जिनके खिलाफ हमारी जिद्दोजहद है? शायद खाकान अब्बासी साहब का स्टेटमेंट है, सयाको सबात से हटकर उनकी बात को पेश किया गया, खुद ही उन्होंने वजाहत दे दी उस बात की। अवाम के और उनके मुंतखब नुमाइंदों के रास्ते में ना आए, इलेक्शंस को चोरी करने की कोशिश ना करें। आज शायद आप यू कैन गेट अवे विद इट, लेकिन आपको इसके बहुत सीरियस नताइज भुगतना पड़े। अल्लाह ताला को पता है, लेकिन इंशाअल्लाह ताला ये हुकूमत जब जाएगी दोबारा नहीं आएगी। पूरी पीटीआई आपस में गुस्सम गुत्था है। चॉइस सिर्फ और सिर्फ अवाम की होनी चाहिए। इस्टेब्लिशमेंट की चॉइस कोई मायने नहीं रखती। इस्टेब्लिशमेंट की चॉइस जब इमरान खान की सूरत में कौम पर मुसल्लत की जाती है, उसका जो नतीजा है वो आज पूरी कौम ने देख लिया। डील छो थींदी ऐं कंहिंसां थींदी? छा असां चरिया आहियूं जो जिन ख़िलाफ़ जिद्दोजहद कई उन्हनि सां ई डील कयूं? अल्लाह खे ख़बर आहे त पीटीआई हुकूमत कॾहिं वेंदी, पर हुकूमत वई त वापसि न ईंदी। नून लीग जे नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त आज़ाद कश्मीर में शफ़ाफ़ चूंडूं थियूं त नवाज़ लीग वॾी अक्सरियत सां कामयाब थी वेंदी। वोट चोरी जी कोशिश कई वई त इंतिहाई अगरा नतीजा भोगणा पवंदा। अवाम जी चॉइस हुजणु घुरिजे, इस्टेब्लिशमेंट जी चॉइस का बि माना नथी रखे। अवाम इमरान खान जी सूरत में इस्टेब्लिशमेंट जी चॉइस जा नतीजा भोगे चुको आहे। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे मरियम नवाज़ चयो त सवात में पीडीएम जे जलसे दौरान शहबाज शरीफ़ नवाज़ लीग जी नुमाइंदगी कई। नवाज़ लीग ऐं शरीफ़ ख़ानदान में के बि इख़्तिलाफ़ न आहिनि। शहबाज शरीफ़ बाबति शाहिद खाकान जे बयान खे टोड़े मरोड़े पेश कयो वियो। मरियम नवाज़ चयो त लॻे थो त इसराइल खे तस्लीम करण जूं तयारियूं कयूं वेयूं आहिनि। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा चयो आहे त बलूचिस्तान जो अमन ऐं ख़ुशहाली मुल्क जी तरक़ी ऐं ख़ुशहाली जो ज़ामिन आहे। वक़्तु अची वियो आहे त मुश्किल सां हासिल कयल अमन मां फ़ाइदा हासिल कया वञनि ऐं पाइदार इस्तेहकाम लाइ समाजी ऐं मुआशी तरक़ी खे तेज़ कयो वञे। GHQ में 7वीं नेशनल वर्कशॉप बलूचिस्तान खे ख़िताब कंदे आर्मी चीफ चयो त पाकिस्तान ऐं बलूचिस्तान जी ख़ुशहाली जे दुश्मननि ख़िलाफ़ सिक्योरिटी फोर्सिस सरगर्म ऐं पुरज़म आहे। हर क़िस्म जे ख़तरनि ते गॾियल क़ौमी रद्दअमल ज़रूरी आहे। पाकिस्तान भारत जे हिक ॿिए दहशतगर्द नेटवर्क खे वाइको करे छॾियो। भारत बलूचिस्तान समेत समूरे मुल्क में दहशतगर्दी में मुलविस आहे। सुद समाह वारे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त हुकूमत बलोच वेढ़ाकनि सां ॻाल्हियुनि लाइ कमु शुरू कयो आहे। भारत सां वास्तो न रखंदड़ बलोच वेढ़ाकनि सां ॻाल्हियूं थींदियूं। लाहौर धमाके में मुलविस समूरनि किरदारनि खे गिरफ़्त में आंदो वियो आहे। वफ़ाक़ी काबीना खे ब्रीफिंग ॾिनी वई त 15 जुलाई ताईं इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन तयारु थी वेंदी। इस्लामाबाद हाई कोर्ट न्यूयॉर्क फ्लैट्स नैब इंक्वायरी में आसिफ ज़रदारी जी हिफ़ाज़ती ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। जस्टिस आमिर फारूक रिमार्क्स ॾिना आहिनि त हिफ़ाज़ती ज़मानत लाइ जवाबदार जी अदालत में हाज़िरी ज़रूरी आहे। फारूक एच नाइक चयो त आसिफ ज़रदारी खे सुभाणे एयर एम्बुलेंस ज़रिए अदालत में पेश कंदासीं। नैब रावलपिंडी न्यूयॉर्क फ्लैट्स इंक्वायरी में आसिफ ज़रदारी खे तलबी जा नोटिस जारी कया हुआ। पीपल्स पार्टी MPA शर्जील इनाम मेमन खां रोशन सिंध प्रोग्राम करप्शन केस में 1 कलाक ताईं पुछा ॻाछा। नैब इस्लामाबाद शर्जील मेमन खे 14 ॾींहंनि अंदरि सवालनि जा जवाब घुरी वरिता। नैब चयो आहे त शर्जील मेमन ते रोशन सिंध प्रोग्राम केस में मनपसंद माण्हुनि खे ठीका ॾियणु ऐं रिश्वत वठणु सूदो ॿिया इल्ज़ाम आहिनि। PP MPA ख़िलाफ़ जांच जारी। एक चोरी का वाक़या अपनी जगह पे, लेकिन जिस तरीके से उस पर तशद्दुद किया गया वो किसी तरह से भी काबिल कबूल नहीं है। सिक्योरिटी इंचार्ज है उसका कंपनी का काशिफ, जो हमने बताया सस्पेंड तो हमने कर दिया था, लेकिन उस पर इंक्वायरी भी हो रही है, लेकिन उसको बरतरफ करने की हिदायत भी हमने जारी कर दी है अपनी कंपनी को कि उनको और बाकी जो गार्ड्स इस मामले में शामिल हैं उनको बरतरफ किया जाए। जो उनका केस है वो भी सिंध गवर्नमेंट लड़ेगी अगर वो चाहते हैं। वारिस हैं या जो दूसरे उनके ख़ानदान के लोग हैं उनको जॉब्स भी दिलाई जाएंगी। जो फौत हो गया है दो भील, उसकी फैमिली को 1 करोड़ रुपया अपना कंपनसेशन दी जाएगी। जो ज़ख्मी हैं 2 बंदे, उनको 50-50 लाख रुपया उनको दिया जाएगा।
सिंध सरकार तरफ़ां दोदो भील जो केस विढ़ण ऐं संदसि घर भातियुनि खे थरकोल में नौकरी ॾियारण जो ऐलान। दोदो भील केस बाबति हुकूमती कमेटी जे मेंबर्स इम्तियाज़ शेख, सरदार शाह ऐं तैमूर ठाकुर जी गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस। हुकूमती कमेटी चयो आहे त दोदो भील जे वारसनि सां गॾु बीठल आहियूं। चोरी जो केस पंहिंजी जाइ ते, पर तशद्दुद खे कंहिं बि सूरत में क़बूल नथो करे सघिजे। दोदो भील जे वारसनि खे 1 करोड़ ऐं ज़ख़्मी फ़ौरियतनि खे 50 लख रुपया मुआवज़ो ॾिनो वेंदो। थरकोल ब्लॉक 2 जी इंतज़ामिया हथां क़तल थियल फ़ौरियत दोदो भील जे वारसनि समेत 9 जवाबदारनि खे जेल मोकिलण जो हुकुम। थरपारकर पुलिस धरणे केस में गिरफ़्तार PTI अॻवान समेत 9 ॼणनि खे मीरपुर ख़ासि जी अदालत में पेश कयो। अदालत जिस्मानी रिमांड जी इस्तदा रद्द कंदे जवाबदारनि खे जेल मोकिले छॾियो। दोदो भील जे वारसनि जा SSP थरपारकर ते कपड़नि खां आजो करे तशद्दुद जो निशानो बणाइण जा इल्ज़ाम। फ़ौरियत जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा। इशू जो बलूचिस्तान को इस वक्त दरपेश है, फेडरल गवर्नमेंट से नहीं बल्कि सिंध गवर्नमेंट से है, क्योंकि इस वक्त सिंध गवर्नमेंट जो है बलूचिस्तान की जो ज़रख़े ज़मीन है उनको बंजर करने पे तुली हुई है। हमारा हिस्सा जो है गुज़िश्ता 20 साल में सिंध ने कभी पूरा नहीं किया। हमारे जो इरिगेशन डिपार्टमेंट के ऑफिसर इरिगेशन डिपार्टमेंट सिंध से राब्ता करने की कोशिश करते हैं, हमारे कॉल्स अटेंड नहीं किए जाते। तो इस सिलसिले में हम गुजारिश करते हैं थर्ड पार्टी वापडा को कि वो इसमें इंटरफेयर करें और रेगुलेट करें सिंध की इस अटदर्मी को। ये जो कांस्टेंट एक प्रैक्टिस है सिंध गवर्नमेंट की जानिब से, मैं इसको पानी पे डाका डालने का मुतरादिफ करार देता हूं। और अगर उनका ये रवैया रहा तो हब डैम से जो पानी कराची को फॉर ड्रिंकिंग पर्पस जो प्रोवाइड की जाती है, तो फिर बहालत मजबूरी इसके अलावा हमारे पास कोई हल नहीं रहेगा कि हम जो है हब डैम का पानी रोक दें। बलोचिस्तान के वफाक नफर सिंध हुकूमत मां मसलो आहे। सिंध हुकूमत बलोचिस्तान जूं ज़मीनूं बंजर करण में रुधल आहे। बलोचिस्तान हुकूमत हब डैम मां कराची के पानी फ्राहमी बंद करण जो चिताव ॾेई छॾियो। बलोचिस्तान हुकूमत जे तर्जुमान लियाकत शाहमानी चयो आहे त सिंध सरकार गुज़िरियल 20 सालनि खां बलोचिस्तान के हिस्से जो पूरो पानी नथी ॾे। हिन वक़्त में बलोचिस्तान के 24 सैकड़ो खोट सां पानी मिली रहियो आहे। इर्सा बलोचिस्तान लाइ 14,000 क्यूसेक पानी जारी कयो, पर सिंध मां रुगो 7,000 क्यूसेक पानी बलोचिस्तान खे मिली रहियो आहे। 91 वारे मुआहिदे में बलोचिस्तान ऐं KP खे खोट खां आजो करार ॾिनो वियो आहे। सिंध सरकार अञा ताईं उनखे मञण लाइ तयारु न आहे। अफसोस के साथ कहना पड़ता है कि बलूचिस्तान वाले हमारे भाई जो आज उन्होंने स्टेटमेंट दी है, इंतहाई नामुनासिब गैर जिम्मेवाराना स्टेटमेंट। सिंध के पास पानी नहीं होगा तो वो बलूचिस्तान को कैसे देगी। 40.17 की शार्टेज पे आज गुड्डू बैराज चल रहा है, तो कैसे हम इसको पानी कैसे प्रोवाइड करें। पानी है ही नहीं तो उस पर कैसे करेंगे। बलूचिस्तान वाले अगर कोई इस तरीके का मुतबादल अगर वो अपने आप को समझ रहे हैं तो वो भले में जमहूरी बात करें, गैर जिम्मेदाराना बयान न दें। किस तरीके से बयानात से होगा कुछ नहीं, वाली बात को किसी और से जाके करें। बलोचिस्तान हुकूमत जो तर्जुमान इर्सा जी ॿोली ॻाल्हाए पियो ऐं पाणी मामले ते ग़लति बयानी करे रहियो आहे। धमकियूं कंहिं ॿिए खे ॾियो। सिंध जे आबपाशी वारे वज़ीर सुहेल अनवर सियाल बलोचिस्तान हुकूमत जे बयान खे रद्द कंदे चयो आहे त गुड्डू बैराज वटि सिंध खे पूरो पाणी मिले ई नथो त बलोचिस्तान खे कीअं ॾियूं। गुड्डू बैराज वटि हींअर बि 40 सैकड़ो खोट आहे। सिंध में पुछड़ी जा आबादगार पाणी न मिलण जूं दाहूं कनि था। बलोचिस्तान हुकूमत जो तर्जुमान गैर मुनासिब ॿोली न ॻाल्हाए। ॿिनि भाइरनि खे विढ़ाइण जी PTI जी आदत आहे। असां नफ़रत वारी ॿोली जो जवाबु ॾियणु मुनासिब नथा सम्झूं। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस दौरान सुहेल अनवर सियाल चयो त इर्सा चेयरमैन CCI जो बहानो करे पाणी चोरी ते ॻाल्हाइण बि नथो ॾे। वफ़ाक़ी सरकार जी नाअहली सबबि सिंध ऐं बलोचिस्तान जो अवाम अज़ियतूं भोॻे रहियो आहे। सिंध सरकार मार्केट कमेटी जे रिटायर्ड मुलाज़मनि खे पेंशन जारी करे छॾी। वॾे वज़ीर मुराद अली शाह सूदो काबीना मेंबर्स जूं 6 महीननि खां बंदि पयल पघारूं जारी करण जो हुकुम। एडिशनल AG सिंध हाई कोर्ट सखर में रिपोर्ट पेश कंदे ॼाणायो त पेंशन जी मद में 6 करोड़ रुपया जारी थिया आहिनि। अदालत पंहिंजे फ़ैसिले में चयो आहे त सिंध काबीना चीफ सेक्रेटरी ऐं सेक्रेटरी ज़राअत खे बि पघारूं जारी कयूं वञनि। अदालत रिटायर्ड मुलाज़मनि खे पेंशन न मिलण ताईं सिंध काबीना जो पघार बंदि करण जो हुकुम ॾिनो हो।
मलीर पुलिस बहरिया टाउन धरणे केस जो उबूरी चालान कराची जी दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश करे छॾियो। सिंध एक्शन कमेटी जी क़यादत सूदो 500 कारकुन हंगामन मिल्कियतूं साड़ण ऐं भंजड़ा में मुलविस करार। चालान मूजिब जस्कम चेयरमैन सनान कुरैशी कारकुननि खे हंगामन लाइ भड़काइण में मुलविस आहे। चालान में डॉक्टर कादिर मक्सी, जलाल महमूद शाह, खालिक जुनेजो ऐं सवें क़ौम परस्त कारकुन रूपोश करार। पुलिस सनान कुरैशी समेत गिरफ़्तार 165 कारकुननि खे दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश न कयो। क़ौम परस्त कारकुननि जा वकील ऐं वारिस अदालत में इंतज़ार करण बाद वापसि हलिया विया। हैदराबाद जी दहशतगर्दी टोड़ अदालत बग़ावत केस में सजावल वासी 5 क़ौम परस्त कारकुननि जी हिफ़ाज़ती ज़मानत में 14 ॾींहनि जी वाद करे छॾी। अॻु भराई रिपोर्ट पेश न करण ते DSP सजावल तलब। सिंधी वसंदनि ते वालार क़ौम परस्त क़यादत जी गिरफ़्तारियुनि ऐं केसिस ख़िलाफ़ सिंध एक्शन कमेटी जी रैली कुंडरी पहुती। शहरियुनि तरफ़ां अॻवाणनि जी गुलनि जी वर्खा सां जीअं सिंध एक्शन कमेटी जे अॻवाणनि चयो आहे त सिंध जे वसीलनि ते कब्ज़ा करे धरती धणियुनि खे अक़लियत में तब्दील करण जी साज़िश थी रही आहे। सिंध जो इज्तिमाई शऊर पंहिंजे हक़नि लाइ जिदोजहद जारी रखंदो। जैकबाबाद में नैब ते हमले वारे केस में सूबाई सलाहकार एजाज जखरानी जे सौट समेत 7 जवाबदारनि जी जिस्मानी रिमांड में 7 ॾींहनि जी वाद। जवाबदारनि तरफ़ां अदालत में पुलिस मथां वेश्याणो तशद्दुद करण जो इल्ज़ाम। जवाबदारनि में एजाज जखरानी जो सौट वली मोहम्मद जखरानी, जावेद मेंगल, सज्जाद मस्तोई, आबिद भट्टी, दीदार जखरानी ऐं ॿिया शामिल। बुछेरी इस्पताल जी मिडवाइफ पारां 3 ॿारनि समेत ट्रेन अॻियां अची आपघात जी कोशिश। 25 वरनि जी फिज़ा उनड़ जी बांह कटिजी वई। हिकु ॿारड़ो बि ज़ख़्मी, 2 ॿार महफ़ूज़ रहिया। ज़ख़्मी औरत ऐं ॿारड़ो नवाबशाह इस्पताल मुंतक़िल। जाम साहब भरिसां नारी 2 ॿारनि समेत जमगांव केनाल में टपो ॾेई छॾियो। नारी सगीरा जे मुड़ुस मोहम्मद बख्श कासकेली बि खेनि बचाइण लाइ केनाल में टपो ॾिनो। मक़ामी माण्हुनि नौजवान खे बचाए वरितो। औरत ऐं 2 ॿारनि जी ॻोल्हा जारी। पुलिस मूजिबि वाक़ियो घरू अणबणत सां पेश आयो। सिंध में मैट्रिक के इम्तिहान दौरान ॿिए ॾींहुं भी कॉपी जी धूम मतल। जैकबाबाद में पुलिस की मौजूदगी में शागिर्द टोला ठाहे कॉपी कंदा रहा। मुख़्तलिफ़ सेंटर्स से मोबाइल फोन जो भी सरेआम इस्तेमाल। लाड़काणो ऐं नवाबशाह में रियाज़ी के पेपर दौरान कॉपी की धूम। डहरकी में पर्चो वक्त का अॻु आउट। तालीम खाते कॉपी की रोकथाम लाइ के भी कदम न खयां। सिंध सरकार मैट्रिक के इम्तिहान दौरान व्हाट्सएप जरिए पर्चो आउट थियण ऐं कॉपी जो नोटिस वरितो। तालीमी बोर्ड बाबति सलाहकार निसार खोड़ो इम्तिहानी मरकज़नि में इन्विजिलेटर्स ऐं इम्तिहानी अमले ते भी मोबाइल फोन ऐं इंटरनेट डिवाइस इस्तेमाल करण ते पाबंदी लगाए छॾी। निसार खोड़ो चयो आहे त इंतज़ामिया इम्तिहान दौरान शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि सां गॾु अमले जी भी तलाशी वठे। मोबाइल फोन मिलियो त ज़ब्त कयो वेंदो। व्हाट्सएप जरिए पर्चो आउट थियण जी भी जांच कई पई वञे। ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। बेले खाते जी ज़मीननि ते ऑफिसर्स जी मिली भगत सां कब्ज़ा थी रहिया आहिनि। बासर एॾा ताक़तवर आहिनि जो बेले खाते जा ऑफिसर उन्हनि आॾो बेवस बणिजी विया आहिनि। सिंध हाई कोर्ट सखर जा बेले खाते जी ज़मीननि ते कब्ज़नि वारे केस में रिमार्क्स। अदालत तरफ़ां कब्ज़े वारी ज़मीन के पाणी ॾियण ते आबपाशी खाते जे अमलदारनि मथां सख़्त कावड़ जो इज़हार। रूपोश ॼाणायल वॾेरो सरफराज़ निज़ामानी अदालत में पेश थियो। सिंध के गवर्नर इमरान इस्माइल चयो आहे त सिंध सरकार सूबे में हेल्थ कार्ड विरहाइण अॻियां रंडक बणियल आहे। गुज़ारिश आहे त सिंध हुकूमत सियासत करण बिना मामले के ॾिसे। सेहत कार्ड न पहुचण सिंध के अवाम सां ज़्यादती हूंदी। सिंध जो गवर्नर हाउस ॿियनि सूबनि खां मुख़्तलिफ़ आहे। कोशिश कई त गवर्नर हाउस जा वॾा पार्क्स अवाम लाइ खोलिया वञनि, पर सिंध सरकार इजाज़त न ॾिनी। सिंध अंदर ज़राअत ऐं तालीम के शोबे में करप्शन सबबि माण्हू परेशान आहिनि। वज़ीर आज़म के समूरी सूरतहाल खां आगाह कंदुसि।
सिंध हाई कोर्ट सखर खोड़ा जी क़दीमी दरगाह मखदूम अब्दुल रहमान शहीद जे आसारनि खे महफ़ूज़ करण वारी स्कीम ॿिए हंधि मुंतक़िल करण खां रोके छॾियो। दरख़्वास्त गुज़ार मौक़िफ़ इख़्तियार कयो त सिंध हुकूमत दरगाह जे आसारनि खे महफ़ूज़ करण लाइ 7 करोड़ मंज़ूर कया, पर सूबाई वज़ीर सरदार शाह स्कीम ॿिए हंधि मुंतक़िल करण जी कोशिश कई। अदालत सिंध हुकूमत सेक्रेटरी सकाफ़त ऐं ॿियनि धुरियुनि खे नोटिस जारी करे छॾिया। 1 सेप्टेम्बर ताईं जवाब तलब। सरकारी मुलाज़मनि लाइ ख़ुशख़बरी। सिंध हुकूमत सरकारी मुलाज़मनि जे पघारनि में 20% वाध जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। ग्रेड 1 खां 22 ताईं जे कामरनि ऐं मुलाज़मनि खे